खुश नसीब आहिन उहे शख्स जेके अण ॾिठो पंहिंजे यार सां सौदो कयो वेठा। ये अण ॾिठो सौदो आ। तव्हां सां जेको सौदो कयो आहे ही अण ॾिठो सौदो आ ऐं एॾो अज़ीम आ, एॾो मुंहिंजे ख़ुदा खे ही सौदो वणंदो आ, एॾो मुंहिंजो करीम रब हिन सौदे ते राज़ी थींदो आ जो पंहिंजे क़ुरान करीम में ख़बर ते छा फरमाईंदो आ। इन्नल्लज़ीन यख़शौन रब्बहुम बिलग़ैब लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर। मुझो बेनियाज रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर उन्हनि पंहिंजे आशिकन जो पंहिंजे महबूब जे ग़ुलामन जो ज़िक्र फरमाईंदो आ जेके अण ॾिठो पंहिंजे करीम रब खां डिॼंदा आहिनि, थधी ज़मीन ते वेही करे अखिड़ियुनि मां लुड़क लाड़ींदा आहिनि। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे गुनाहनि खे यादि करे पंहिंजे करीम रब जे दरबार में दुआऊं घुरंदा आहिनि, अञा हू इरादो मस कंदा आहिनि मुंहिंजे करीम रब जे रहमत खे जोश ईंदो आ। मुंहिंजो करीम रब फरमाईंदो आ ओ जिब्राईल जी रब जलील फरिश्तन जे झुरमट खे वठी उन ॻोठ दोस्त मोहम्मद में दिले में निगाह त कर। थधिकार जे अंदर रात जे टाइम में मां करीम रब जा बानड़ा कंहिं दुनिया जे मक़सद जे लाइ न ॾिसिया त छा जे लाइ वेठा हूं। जॾहिं जिब्राईल अमीन हिन नूरानी मोहब्बत वारी महफ़िल खे ॾिसी करे सोने करीम रब जे दरबार में अर्ज़ कंदो ओ मुंहिंजा करीम रब वेठा ज़रूर आहिनि, छा जे लाइ वेठा आहिनि? दौलत जे लाइ न मुंहिंजा करीम रब, बनीअ जे कड़ जे लाइ न मुंहिंजा करीम रब, छा जे लाइ वेठा आहिनि? मुंहिंजा करीम रब तुंहिंजे रज़ा जे लाइ वेठा आहिनि, तुंहिंजे महबूब जे मोहब्बत में वेठा आहिनि, तुंहिंजे महबूब जे बचड़े पीरन जे पीर जे निस्बत में वेठा आहिनि। मुंहिंजो करीम रब फरमाईंदो ओ जिब्राईल जी रब जलील उन घड़ीअ खे यादि कयो जॾहिं मां बेनियाज़ रब पंहिंजे फरिश्तन खे फरमाईंदो मुंहिंजो करीम रब जॾहिं मां आदम खे पैदा पे कयो उन टाइम ते भी तव्हां एतराज़ कयो हो। ओ असांजा करीम रब हिन कार मथे खे दुनिया जे अंदर छो तो पैदा फरमाई मई युफ्सिदु फीहा व यस्फिकु दिमा। दुनिया जे अंदर हर को नाज कंदो आ, को कहते नाज कंदो आ, कॾहिं अमड़ पंहिंजे बच्चे ते नाज कंदी आ, कॾहिं पीउ पंहिंजे पुट जे कामयाबीअ ते नाज कंदो आ, कोई बिना कामीअ ते नाज को न कंदो आ, नाज सदाई कामयाबीअ ते हलंदो आ। अमीर पंहिंजे मुंहिंजा दोस्त गुलाम जे कामयाबीअ ते नाज कंदो आ। हर इंसान पंहिंजे कंहिं न कंहिं प्यारे जे कामयाबीअ ते नाज कंदो आ। लेकिन मुबारक आहे दोस्त मोहम्मद में दिले जे हिन प्लाट में विहण वारा तोखे मुबारक आ जो अॼु मुंहिंजो करीम रब तो गुनहगार जे मथां नाज करे रहियो आ। मुझो करीम रब पंहिंजे फरिश्तन खे फरमाईंदो मई युफ्सिदु फीहा व यस्फिकु दिमा। ओ फरिश्तो
याद कयो जॾहिं मां पंहिंजे नाइब खे दुनिया जे अंदर पैदा पे कयो तव्हां चयो मुंहिंजा मौला हे फदाइया हे फसादिया झेड़ा कड़ा हिन खे छाजे ला थो पैदा फरमाई वनहनु नुसब्बिहु बिहम्दिक वनुक़द्दिसु लक ओ फरिश्तो याद कयो उन वक्त भी तव्हां चयो हो ओ सजा करीम रब तुझी हमद करण जे ला तुझी सना करण जे ला तुझो जिक्र करण जे ला तुझे शान के गाइण जे ला ओ मुंहिंजा करीम रब असां जो काफ़ी हूं मुंहिंजो रब फरिश्तन खे याद ॾियारींदो ओ फरिश्तो याद कयो उन वक्त भी मां करीम रब तव्हां खे फरमायो हो इन्नी अअलमु मा ला तअलमून मुझो करीम रब पाजे गुनहगार बानड़न ते नाज कंदे फरिश्तन के फरमाइंदो उन टाइम भी मां करीम रब तव्हां के फरमायो ओ फरिश्तो इन आदम में राज कहिड़ो वा तव्हां नथा ॼाणो मां रब ॼाणा थो उन राज के ॾिसण जो अॼु टाइम अची वियो आ ओ फरिश्तो वञी ॻोठ दोस्त मोहम्मद मेतलो में ॾिसो जवानी भी मौजूद आ हुस्न भी मौजूद आ ताकत भी मौजूद आ गुनाह करण जी कुवत भी मौजूद आ दुनिया जे गुनाह जूं शयूं भी मौजूद आहिनि सभिनी खे छॾे करे कोई फुलजी मां निकता के सखर मां निकता के कंबर मां निकता के लाड़काने मां निकता किथों किथों पंहिंजा घरड़ा छॾे बचड़ा छॾे कमकारियूं छॾे छाजे लाइ आया आहिनि मुंहिंजो करीम रब फरमाईंदा फरिश्तो ॾिसो त कंहिंजे याद में वेठा आहिनि कंहिंजे इश्क में आया आहिनि कंहिंजे मोहब्बत में आया आहिनि फरिश्ता अर्ज़ कंदा मौला चङी तरह सर्वे करे आया हूं तो करीम रब जे इश्क में वेठा तुझे महबूब जे प्यार में वेठा तुझे महबूब जे महबूबन जे निस्बत में वेठा मुझो रब फरमाइंदो ॾियो ख़बर ओ फरिश्तो घुरन छा था छा रब के खबर न हुई छा जो फरिश्तन खां पियो पूछे अल्लाह जी ज़ात समीउन बसीरा इन्नल्लाह अलीमुम बिज़ाति सुदूर खुदा त दिल जा राज भी ॼाणदो आ हर जाए ते हाज़िर नाज़िर भी आ ओ फरिश्तन खां छो पुछी रहियो आ ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे कुदरत जे राज़न खे पाण ॼाणदो आ पंहिंजे कुदरत वारनि हिकमतुनि खे करीम रब पाण ॼाणदो आ ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे क़ुरान करीम ते जेकॾहिं अञा भी खोले गौर कंदऊ इहा ॻाल्हि समझ में क्लियर अचे वेंदी त मालूम हुअण जे बावजूद यकीन होने जे बावजूद खोले खोले पुछण अंबिया जी सुन्नता दुनिया जे मशहूर मारूफ उन फकीर जी गाल बुधी थी जंहिंजो नालो बहलोल फकीर गाल बुधला पर दिमाग ते चढ़ी आई करे तो छडिया रस्ते में मिट्टी जूं ढेरियूं ठाहियो वेठो आ बादशाह पंहिंजे काफिले सां मोटंदो आ उन जी राणी उन सां गड्डा बादशाह पंहिंजे धाम धूम सां अची रहियो आ जेडी मल बहलोल फकीर ॾिठो त बादशाह अची रहियो आ बादशाह खे ॾिसी करे उन मिट्टी में हथड़ा हणी करे ऐलान कंदो आहे को जन्नत वठण वारो
बादशाह डिठो सोचे हे फकीर जेकॾहिं जन्नत फकीर ॾियनि हा त पोइ मिट्टीअ में छला खेॾनि हा। बादशाह रवानो थी वियो। पोयां उन जी राणी अचे वई। राणी बीही चयो फकीर कहिड़ो ऐलान थो करी, जन्नत थो विकिरो कयां, छाजे एवज़ जन्नत ॾींदे? बहलोल फकीर चवंदो आहे इहो 9 लखो हार कढी मूंखे ॾे त जन्नत ॾियां। राणीअ देर ई कान कई, चे सस्तो सौदो आहे, चे वठ 9 लखो हार। 9 लखो हार ॾेई छॾियईं, जन्नत ॾे मिट्टीअ जी लप खणी ॾेई छॾियईं। राणीअ जो यकीन कामिल आहे, बिस्मिल्लाह करे ॿधी छॾियईं। महल में पहुती आ, बादशाह सां मुखातिब थी आ। बादशाह सौदो करे आई हाँ। बादशाह चयो मूंखे तो ते नाज़ आ, तू कदहिं भी घाटे जो सौदो कोन कंदी आ। सच थो चवी बादशाह, सौदो करे आई आ। कहिड़ो करे आई आ? मिटड़ी कढी ॾेखारे थी, हीअ जन्नत वठी आई हाँ, तुंहिंजो तोहफ़े वारो 9 लखो हार ॾेई आई हाँ। बादशाह चयो दौलत जी त कमी नाहे, मगर मुझे तोहफ़े वारो हार ॾिनो थई। अहिड़ो घाटे जो सौदो मूं कॾहिं भी कोन सोचो हो त तूं सियाणी सेबती थी करे अहिड़ो घाटे जो सौदो कंदीअ। चवंदी आहे ओ मुंहिंजा घोट बादशाह, घाटे जो सौदो कोन्हे को, वक़्तु ईंदो ख़बर पवंदई त हे अणॾिठा सौदा कम जा हूंदा। रात थी आ, अख अख सां लगी। बादशाह भी सुतो पयो आ, राणी भी सुती पई आ। बादशाह ॾिसंदो आ, अजीब मंज़र में अची वियो हा। अहिड़ी जगह ते पहुतो हा जिथे सोन ऐं चांदीअ जा महल ठहिया पिया आहिनि। साम्हूं महल ठहियो पियो आ जिथे मुंहिंजे राणीअ जो नालो लिखियो पियो आ। अॻिते वधंदो आ, उन जे नौकरनि चाकरनि खां पुछंदो आ ही कंहिंजो महल आ? हे फलाणी राणी जो महल आ। परे थियो मुंहिंजी घरवारी आ, तुंहिंजी घरवारी उते आ, हिन वक़्तु ही हिन जो महल आ। ही कहिड़ो मक़ाम आ? हे जन्नत में उन महल ख़रीद कयो आ। जॾहिं बादशाह पंहिंजे बादशाहीअ जे ज़ोर ते ईअं उछल ॾियण जी कोशिश कंदो आ, तव्हां केरु थींदा हो मुंहिंजे राणीअ खां रोकण वारा? हीअं जो कयईं, बाह लॻी वई, अखियूं खुली वयूं। निहारे त मां त पंहिंजे महल में सुतो पियो हा, निंड हराम थी वई। राणीअ पुछो छाहे? चई जेको आहे सुबुह ते ॻाल्हाईंदासीं। सुबुह जो सवेल बिना खाइण पीअण जे उन बादशाह अलाए केतिरा जानवर दौलत जा भरिया सिधो उन रस्ते ॾे राही थी वियो। जॾहिं वञे त ॾिसे साॻियो ई फ़कीर बहलूल वेठो आहे। मिटीअ जूं ढेरड़ियूं लॻियूं पयूं आहिनि, होको ॾेई रहियो आहे को जन्नत ख़रीद करण वारो। बादशाह चयो हा आयो हा जन्नत ख़रीद करण। बहलूल क़ीमत छा वठंदे? बहलूल चयो बादशाह इहा बादशाही मूंखे ॾे, हिन रस्ते ते वेही करे होका ॾे त जन्नत ॾे। बादशाह चयसि ईअं छो थो करे? कल्ह त 9 लखे हार ते पे ॾिनई, अॼु खणी 5 हार वठ, अॼु खणी 10 हार वठ। बहलूल फ़कीर जवाब ॾिनो बादशाह कल्ह सौदो अणॾिठो कयो हई, अॼु यार ॾिसी वाइसी पोइ सौदो करण आयो आ। ओ मुझा सुना ही अणॾिठो जेको सौदो आ, ईअं तूं न समझजा त मां कंबर खां आयो हां, वक़्तु ज़ियान कयो थम, मां फुलजी खायो हां, वक़्तु ज़ियान कयो थम। हरगिज़ न, मुंहिंजो करीम रब ॾिसी रहियो आ, ॼाणी रहियो आ, घर खां निकितो आ, उन करीम रब खां ॿुझाई कान्हे। उहो करीम रब ऐलान करे रहियो आ इन्नल लज़ीना यख़शौना रब्बहुम बिल ग़ैब लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर। मुझो मौला पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में पंहिंजे महबूब जे ग़ुलामनि खे ॿुधाए रहियो आहे, ओ मुंहिंजे महबूब जा परवानो, ओ मुंहिंजे महबूब जा ग़ुलामो, ओ मुंहिंजे महबूब जा आशिको, मतां ईअं समझो त 1400 साल अॻु वारे दिलबर ते ईमान आंदो थो। मतां ईअं समझो त न ॾिठो ईमान जो सौदो कीअं मां रब थी करे वाइदो थो कयां, तव्हां अण ॾिठो जेको
सौदो कयो मां अल्लाह तवा के बख्शे त छदी दुस पर लहुम मगफिरत तवा जा गुनाह त माफ कंदुस पर व अजरु कबीर मां अल्लाह जे ज़ात अन्या वडो अजर तवा जे ला तैयार करे रखवा मौला केड़ो रब चवे तो अखियों बूटियो कब्र में पहुंचो त पहिरी पंजे यार जो दीदार कराया वे वडो अजर कदह कदह ॾिसंदा आहियो न त मुरीद मुर्शिदन करीमन जे दरबार ते पहुचंदो आ अन्या दिल जो राज बुधाइंदो ही कोने त मुर्शिद करीम फरमाइंदा अथस अबा दे खबर फलाणो कम तुंहिंजो थी वियो या अन्या रहेला अल्लाह वारन जा गुलाम वेठा आहियो इएं थींदो आ कदह कदह वरी मुरीद बारहा गाल कंदो आ वरी बुजुर्ग पुछंदा न बच्चा अलाए केड़ी गाल तो कई इन जो मतलब इहो नाहे त अल्लाह वारन के खबर नाहे इन जो मतलब इहो नाहे इन में भी राजा अज त तोखे रब जो कुरान खोले बुधाया अज बुधो अल्लाह जो कुरान अल्लाह जो सुहणो नबी अल्लाह 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 जो सुहणो नबी इब्राहिम अलैहिस्सलाम करीम रब जे दरबार में अर्ज कंदो आ व इज़ क़ाल इब्राहिम ओ रब्बि अरनी कैफ तुह्यिल मौता अल्लाह जो नबी इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जे दरबार में अर्ज करे रहियो आ ओ मुझा सुण करीम रब अज पंहिंजे खलील खे ॿुधाए त तूं मोन खे ज़िंदह कीअं कंदो आ केर पुछी रहियो आ अल्लाह जो नबी इब्राहिम अलैहिस्सलाम कंहिंखां पुछी रहियो आ जो पंहिंजे करीम रब जे ज़ात खां ओ मुझा करीम रब मोन खे ज़िंदह कीअं कंदो आ रब जवाब छा थो ॾे क़ाल अवलम तुमिन ओ इब्राहिम जी मुझा मौला छा तोखे यकीन नाहे छा ओ अल्लाह जे कामिलन ते आंगुरियूं खैण वारा रब जो कुरान गौर सां ॿुध करीम रब खे ख़बर न हुई छा त इब्राहिम खे यकीन आहे या कोन्हे गाल्हायो करीम रब खां काई गुझाई नाहे लेकिन मुझो करीम रब पंहिंजे सुहिणे खलील खां पुछी रहियो आ क़ाल अवलम तुमिन ओ मुझा इब्राहिम जी मुझा सोना करीम रब छा तोखे यकीन नाहे छा सुनो इब्राहिम छा चई रहियो आ क़ालू बला हाँ मुझा करीम रब जेकर तुझे खलील खे यकीन न हूंदो त कंहिंखे हूंदो वो मुझो रब तो चवे जॾहिं यकीन भी अथई ईमान भी अथई पुछी छो थो सुनो इब्राहिम जवाब ॾींदो वा वलाकिन यतमइन्न क़ल्बी ओ मुझा सोना करीम रब दिल के सुकून ॾियण ला
दिल के इत्मीनान ॾियण लाइ पुछी रहियो हाँ। गाल इब्राहिम पुछी रहियो आ, जवाब रब्बे काबा ॾेई रहियो आ, बयान क़ुरान में थी रहियो आ। त ग़ुलामन खे यकीन थिए त कॾहिं ख़बर जे बावजूद भी हाल अहवाल वठबो आ। आशिकन जो ईमान पक्को थे खबर जे बावजूद भी जिब्राइल खां पुछबो आ त जिब्राइल ही छाहे, जिब्राइल ही छाहे, जिब्राइल ही छाहे। इन जी माना इहा नाहे खबर न हुई, पर कॾहिं कॾहिं खबर जे बावजूद भी खबर वठबी आ। जे कॾहिं खबर न हुजे हाँ, जे कॾहिं खबर न हुजे हाँ। हिक दफ़े मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खुलंदो थो वञे मौज़ू, थकिजी जो न ॻाल्हि कयो सिधी, थकबो त न नी। मुझे सुहिणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्राइल के फरमायो, जिब्राइल ॾे त ख़बर उम्र केतरी थई सालन में ॿुधा, अध ॻाल्हि ॿुधल हूंदव थोड़ो मां वधाईंदुमि। मुंहिंजा सोना सालन जी त ख़बर नाहे, पर हिकड़ी ख़बर आ चौथे हिजाब जे अंदर हिकड़ो तारो आ, 70,000 साल चमकंदो आ, 70,000 साल गुम थी वेंदो आ, उनके 72,000 भेरा ॾिठो आ। मुझे हबीबन फरमायो, ओ जिब्राइल इहा तुंहिंजी उम्र आ? हा मुंहिंजा सोना एतरी मूंखे ख़बर आ। भला इहा ख़बर थई ओहो तारो केरा? न मुंहिंजा सोना काई ख़बर नाहे। यार ॿुधाए छॾियुसि त उहो तारो केरा? गाल एस तो मकसूद ना है, मुखे अन्या अगते हलणो आ। इस तो महबूब फरमायो, ओ जिब्राइल वो तारो को बियो ना है, अना ज़ालिकल कौकब, वो तारो तमा मुस्तफा जी जाता। मगर गाल इते खत्म न थी थे, ये चई करे मुझे हबीब फरमायो, ओ जिब्राइल जी मुझा आका मा मुस्तफा जो ख्याला अज पंहिंजी हकीकत त ज़ाहिर कर। जिब्राइल अज पंहिंजी हकीकत ज़ाहिर कर, सभई पर पंहिंजा खोले त ॾेखार, ताकत पंहिंजी खोले त ॾेखार। छा मुझे यार खे ख़बर न हुई छा? जिब्राइल देर ई कान कई, चवे तो सोना हुक्म त मुझे अखिन ते, पर ही पर ज़मीन जे तख्ते ते जिब्राइल खोले न थो सके। जेकॾहिं खोलींदुसि पर मुकमिल कोन खुलंदा, ज़मीन सजी वालार जी वेंदी। सोना हबीब इन मुझे परन जे हकीकत के दिसण जे ला जमीन के छड़े करे सिदरतुल मुंतहा ते अचणो पवंदो, सिदरा ते अचणो पवंदो। जिब्राइल केर थींदो आ? चवण वारो, ॻाल्हाइण वारो पुछी रहियो आ। मुझे हबीबल फरमा, अच्छा हा मुझा सोना। जॾहिं उहा घड़ी आई आ, हबीबन चयो जिब्राइल जी मुझा आका वायदो याद कर। सोना कहिड़ो वायदो ज़मीन ते कयो हुई महबूबा? मुखे पंहिंजी ताकत जो मुज़ाहिरो करण ला ज़मीन खां कुशादगी सिदरा जी ज़रूरत आ। जिब्राइल मां मुस्तफा सिदरा ते अची वियो कर पंहिंजे ताकत जो मुज़ाहिरो ॾेखार पंहिंजे परन जी ताकत। जिब्राइल पंहिंजा पर खोले बस कया, ताकत जो मुज़ाहिरो करे बस कयो। मुझे हबीबन करीमन मुर्की फरमाए, जिब्राइल बस जी मुझा आका। जिब्राइल वारो वठंदे देर कान के अर्ज कये, ओ मुझा सुना जिब्राइल त पंहिंजे ताकत जो मुज़ाहिरो असलियत पंहिंजी ॾेखारी, पर इमामुल अंबिया अज जिब्राइल जो अर्ज कबूल कयो, पिरी पंहिंजी असलियत भी ॾेखारियो। हा हा सुभान अल्लाह। खुदा की अज़मतें क्या है,
मोहम्मद मुस्तफा जाने मकामे मुस्तफा क्या है, मोहम्मद का खुदा जाने। दुआ करना मेरे बस में थी, जो मैंने सदा कर ली, वो क्या देंगे मैं क्या लूंगा, वो क्या देंगे मैं क्या लूंगा। अरे सखी हक सखी जाने गधा जाने, वो क्या देंगे मैं क्या लूंगा। सखी जाने गधा जाने। हबीबन जे दरबार में अर्ज कयो जिब्राइल या रसूल अल्लाह, जिब्राइल जी असलियत इहा है। ओ मुझा सुना, ओ मुझा सुना, अज जिब्राइल जो अर्ज कबूल कयो हबीबा, अज पांजी असलियत मां जिब्राइल खे ॾेखारियो। मुझे महबूब जवाब कहिड़ो इरशाद फरमायो। जिब्राइल जी मुझे आका, याद कर जी मुझे आका, जमीन ते असां तोखे चयो जिब्राइल पंहिंजी असलियत ॾेखार। जी आका, जवाब कहिड़ो ॾिनई, सुहिणा जवाब ॾिनुम। ज़मीन में एतिरी ताकुशादगी नाहे जो मुंहिंजे असलियत खे बर्दाश्त करे सघे। मुंहिंजा तमाम पर उन खां कुशादा आहिनि। मुंहिंजो जिब्राइल यादि कर छा चयो हुई। हबीब अर्ज़ कयो हुम त मुंहिंजी असलियत खे ॾिसण जे लाइ सिदरा ते अचणो पवंदो। हबीबन फरमायो जिब्राइल तुंहिंजे असलियत ॾिसण लाइ फर्श ते न अर्श ते सिदरा ते अचणो पवंदो। मां मुस्तफा जी असलियत ॾिसण लाइ सिदरा खां मथे अचणो पवंदो। अच मथे। जिब्राइल चयो मुंहिंजा हबीब करीम रब जान द्वालऊ दनऊत अनमिलत अल्लाह या रसूल अल्लाह। खुदा जी जात जाने थी हिकड़ो ज़रो भी जे कदे जिब्राइल मथे हलियो त मुंहिंजा सभई पर सड़ी खाक थी वेंदा। ओ जिब्राइल जे कदे तोखे मां मुस्तफा जी असलियत ॾिसणी आ, मथे अचणो पवंदो। सुहिणा मुंह में ताकत नाहे। हबीबन फरमाए जे ताकत नाहे त पंहिंजे पाण खे सब्र में रख, लेकिन याद कर, याद कर सुहिणा छा जॾहिं मुंहिंजो ॾाॾो इब्राहिम सुहिणो आड़ाह में पहुतो, मुंहिंजे ॾाॾे खे छा चयो हुई। वाह मुझा मुस्तफा। फकैफ इज़ा जिना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीद वजिना बिका अला उलाइ शहीदा। या अय्युहन नबी इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा। वाह मुझा महबूब मुस्तफा। जिब्राइल याद कर
मुझे ॾाढे सुणे इब्राहिम के आड़ा में दिसी करे छा चयो हुई। हा मुझा हबीब अर्ज कयो सुणे इब्राहिम के त सुना इब्राहिम मां उन जगह ते वींदो हां जिते कोई नबी भी को न वींदो आ। जे कदे को कमड़ो थई बुधाए त मां करीम रब जे दरबार मां तुझी हाजत पूरी कराए चा। ओ जिब्राईल मां मुस्तफा तुझो ओहो जेको थोरो मुझे ॾाॾे जे मथो लाहण तो चाहियां अज मां मुस्तफा उते थो वञा जिते कोई न वींदो आ। अगर का हाजत थई बुधाए त मां मुस्तफा तुझी यार खो पूरी कराए चा। वाह मुझा करीम रब ओहो सुनो इब्राहिम ओहो सुनो इब्राहिम पंहिंजे करीम रब जे दरबार में अर्ज़ो करे मौला पक त आहे त तू ही मन खे ज़िंदह कंदो आ। तो का सवा केरा जेको मुन खे ज़िंदह करे ओ मुझा मौला पर इन करे थो पुछा त दिल खे इत्मीनान मिले। अल्लाह जो नबी इब्राहिम अलैहिस्सलाम करीम रब सां कलाम करे करीम रब उन खां सवाल करे इब्राहिम अलैहिस्सलाम जवाब दे सवाल जवाब इए पिया हलन जण बई हिक बे खां बेखबर हल हकीकत में बई हिक बे खां बाखबर हल। खुदा भी पंहिंजे नबी खे ॼाणदो आ नबी भी पंहिंजे खुदा जे मक़ाम खे सुञाणदो आ लेकिन सवालो जवाब हली रहियो आ। ॻाल्हि कहिड़ी आ मुझो करीम रब सुने कलामे मुक़द्दस में बयान करे हबीब जे गुलामन के बुधाइण पियो चाहे ओ मुझे यार जा गुलामो कदे दिसी बि अण डिठो करे जे यार पूछे त गुमान न कजो बदगुमानी खां बचजो छो त मां खुदा जैसा प्यार कंदो हां कन उन जा हूंदा हल बुधण जी ताकत मां ॾींदो हां। जुबान उन जी हूंदी आ ॻाल्हाइण जी ताकत मां ॾींदो हां। अखियूं उन जूं हूंदियूं हन ॾिसण जी ताकत मां ॾींदो हां। कदम उन जा हूंदा हन हलण जी ताकत मां रब ॾींदो हां। अहिड़ी त ॾींदो हां जो हीअं करे हीअं बाद में कंदा हन अॻे ई उन्हनि जी दुआ क़बूल थी वेंदी आ। फकीर दरवेश सिफत घरों निकतो कपड़ा मेरड़ा पातल हन हाल फकीरिया लठड़ी हथ में आ उम्र जो चंगड़ो आ ये बाजार मा अचे थो पियो हिकड़े हलवाई सुबह जो टाइम दुकान खोलियो आ। ओ फकीर जी मिठाई जे दुकान वारा पहरो पहरो फकीर आयो आ हलिया तोखे गरम गरम खीर प्यारिया गरम खीर जो थां खणी करे उन वाट वींदड़ फकीर खे ॾींदो आ। फकीर बिस्मिल्लाह करे गरम खीर जो थां पी बिस्मिल्लाह करे पंहिंजे राह सां राही थी वेंदो आ। शहर जे ॿिए कंधी ते पहुचंदो आ उते कंहिं अमीर जी न्याणी पंहिंजे कंहिं दोस्त सां गॾु चहलकदमी करे रही आ टहल करे रही आ। गली में मुंहिंजा दोस्त हली रही आ। फकीर उम्र जो वॾो आ लठड़ी हथ में आ लठ खड़काईंदो थो अचे। अजीब इत्तेफाक आ उन जगह ते उन्हनि जो आमो सामो थियो आ जंहिं जगह ते उन रस्ते में पाणी आ छो त पाण करण वारो आ पाण ॾिसी रहियो आ पंहिंजे राज़न खां पाण वाक़ुफ़ आ। फकीर यकीन लठड़ी कंदो पियो अचे हुन हस्बे मामूल लठड़ी हई पाणीअ जा फुड़ा निकिता उन नौजवान छोकिरीअ खे लॻा उन जो जेको चाहींदड़ हुयो उन देर ई कान कई फकीर ॾे निहारे उनखे गले खां वठी हिकड़ी चमाट हणी कढे। उन फकीर अर्श ॾे निहारे चई वाह यार तुंहिंजा रंग किथे सॾे खीर पियो प्यारी किथे वाट वींदे चमाटू पियो हणाई।
फ़कीर ये चई थोड़ो अॻिते हलियो उन अमीर ज़ादीअ जे दिल में ख़्याल आयो पंहिंजे चाहींदड़ खे चई मूंखे कपड़नि खां अजीब हिकिड़ी कैफ़ियत थी वई आहे हे कपड़ा मां तब्दील करण थी चाहियां हूअ मोटण शुरू कंदी आहे फ़कीर रवां दवा थी वियो अञा कुझु मंज़िल खां दूर हूंदी आहे पेर खिसकंदो आहे चोटीअ भर किरंदी आहे गाटो भॼी पियो माण्हुनि ताहूं कयूं ज़ुल्म थी वियो उन चाहींदड़ चयो वारो कयो ने फ़कीर खे घेले अचो इनखे न छॾींदुसि इन जेको सो बद दुआ कई आहे माण्हू फ़कीर खे शहर जे ॿी कंधी पहुता गौर सां ॿुधजां ॻोठ दोस्त मोहम्मद मेतलो वारा उन फ़कीर खे वठी आया जीअं फ़कीर पहुतो माण्हुनि चयो फ़कीर तो बद दुआ कई आहे तॾहिं हीअ न्याणी मरी वई आहे फ़कीर चयो फ़कीरनि जो बद दुआ सां कहिड़ो वास्तो फ़कीर तो बद दुआ कया ची न कया ची तो अर्श दे जो निहारियो ची पंहिंजे यार दे निहारियो ची गाल बुध फ़कीर तो बद दुआ कया जॾहिं घणो आवाज थी वियो फ़कीर जलाल में ची चे ओ बेवकूफ़ो बद दुआ जो मामलो ना है हे बिन आशिकन जो मामलो आ हे दुनिया जो आशिक पंहिंजे महबूब जे मथा फुड़कियूं न सही सघियो हो अर्श वारो आशिक भी पंहिंजे यार ते चमाट न सही सघियो अरे लोगो तुम्हारा क्या हो मैं जानू मेरा खुदा जाने अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने चढ़ा मंसूर सूली पर जो वाकिफ था वही दिल पर सूली ते वेहण सोलो कोने यार पर यार सूली बुनन जेला सेजा जन जे अखड़न जे आडो हिकड़े यार जो दीदार हूंदो चढ़ा मंसूर सूली पर जो वाकिफ था वही दिल पर अरे मुल्ला तू जनाजा पढ़ ओ मैं जानू मेरा खुदा जाने ओ मैं जानू ओ मेरा खुदा जाने सागी जगह ते मोटी अचा जह जगह ता निकतो हुयुस दुरूद मुझे दिल पर ते पढ़ सल्लल्लाहु पानी जो गिलास रखो वरी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह याद थई काथो निकता से सोने इब्राहिम अलैहिस्सलाम करीम रब के चे मौला पकत आहे पर दिल के सुकून ॾियण ला सवाल कयो थम मुझे करीम रब नाराज पे जो इजहार कोन कयो मुझे करीम रब याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त खुदा पंहिंजो सिफ़तूं पंहिंजे नेक सालिहन बानन में पैदा कंदो आहे हिकड़े मिंट जे लाइ पंज माण्हू तोखे हिकड़ी ॻाल्हि चए बस करे ॿियो त 5 मिंटनि में तंग थी करे चवंदासीं मैं जान छॾ लेकिन अल्लाह जे वलियन ॾे निहार कलाकनि जा कलाक सवाली सवाल पे था कनि हो दुआऊं पे था घुरनि तंगी ना है
करीम रब जे महबूब जे आशिकन जो मकाम निहार ओ मुजा दोस्त उन्हनि जी केतरी मोहब्बत केतरो अल्लाह जे मखलूक सा प्यारा केतरो प्यारा जो उन्हनि जे दिल के इत्मीनान ॾियण जे लाइ केतरी पाण के तकलीफ़ अचे बर्दाश्त कंदा आहिनि। मां त हिन गुनहगार अखियुनि सां ॾिसंदो आहियां ख़ुदा जो कसम जॾहिं सालियानो इज्तिमा थींदो आहे मुंहिंजो महबूब मुर्शिद सजण साईं दामत बरकातहुल आली जीअं ईंदा आहिनि ॾिसंदा आहिनि 2 कलाक थी विया फ़क़ीर वेठा आहिनि फरमाईंदा फ़क़ीर उथी अल्लाह जो ज़िक्र त कयो मुंहिंजे पीर मिठा वारो नारो त हणो अल्लाह जो जिक्र कराए उन्हनि खे साह पटराईंदा आहिनि। हाणे वेहो इहो दर्द अंदर में दर्द अल्लाह वारनि जे अंदर में दर्द ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे मखलूक सां प्यार कंदा आहिनि तंग कोन थींदा आहिनि या अल्लाह पंहिंजी सिफ़त पंहिंजे सालिहन बाननि में पैदा कंदो आहे। सुणो इब्राहीम अलैहिस्सलाम चवंदो आहे मौला वलाकिन यतमइन कल्बी मुझा मौला दिल के सुकून ॾियण लाइ सवाल कयो थम ॿियो ख़ैर अल्लाह फरमायो मुझा सोना इब्राहीम ठीक आहे जे तो सुकून ॾियण लाइ सवाल कयो आहे क़ाल फख़ुज़ ॿुधो रब जो क़ुरान अरबअतम मिन फसुरहुन्न इलैक सुम्म इज्अल अला कुल्लि जबलिन